शान हुसैन दा नाना मोहम्मद जाने जंहिं कुलियां चाल घुमाया सुभान अल्लाह शान हुसैन दा नाना मोहम्मद जाने जंहिं कुलियां चाल घुमाया शान हुसैन दा अमड़ी ज़हरा जाने जंहिं चकियां पीस न पाया शान हुसैन दा अमड़ी ज़हरा जाने जंहिं चकियां पीस न पाया शान हुसैन दा बाग़ाज़ी अब्बास जाने जंहिं तुंहिं बाज़ूं कटवाया शान हुसैन दा बाग़ाज़ी अब्बास जाने जंहिं तुंहिं बाज़ूं कटवाया शान हुसैन दा ॾुखी भेण ज़ैनब जाने जंहिं शाम दा ॾुखिया क़ैद निभाया आयो मता न सुञातो मुस्तफ़ा जी आयाल खे ॾुख ॾिसी हुसैन जा बेताब नानो थी वियो घर भरियल ज़हरां जो पल में वैरान थी वियो इमरान जी औलाद जो दुश्मन ज़मानो थी वियो सदिको घुरल छा थियां मां उन सिद्दीक़ां साईं तां सदिको घुरल छा थियां मां उन सिद्दीक़ां साईं तां जंहिंजो बचिड़ो तीर हुरमल जो निशानो थी वियो सदिको घुरल छा कूफी करबला में पाणी न पीआरी उते अलीअ शाह खे शहज़ादा सारीन निकिरियो निहारीन चढ़ो मीर मोहम्मद अरबी सदिको घुरल छा थियां मां उन सिद्दीक़ां साईं तां जंहिंजो बचिड़ो तीर हुरमल जो निशानो थी वियो जंहिंजो बचिड़ो तीर हुरमल जो निशानो थी वियो घर भरियल ज़हरां जो पल में वैरान थी वियो इमरान जी औलाद जो दुश्मन ज़मानो थी वियो अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद फ़कीर सुहिणा छा नालो ॿुधायो तव्हां नालो पंहिंजो छा ॿुधायो फ़कीर शेर मोहम्मद पंवार ज़ात पंवार फ़कीर शेर मोहम्मद ज़ात जो पंवार वॾे ॻोठ वेठो आहियां वॾे ॻोठ ऐं इहो इश्क़ तव्हांखे जवानीअ में लॻो या नंढपण में की न साईं न न न न न न कूड़ न में जी अश्क असांखे पछाड़ी में लॻो था किथां लॻो ॿुधायां थो मुंहिंजो अश्क लॻो सम्झ त 30 सालनि खां पोइ मुंहिंजो अश्क जी 25 सालनि जी मुंहिंजी उमिरि में आहे कंहिंखे ॿुधो ॾिठो अॼु तव्हांजो ख़्यालु थियो हेॾे मां असली ॿुधायां थो जी 25 सालनि में जी बाबे मूंखे स्कूल में दाख़िला कया 5 दर्जा पढ़ियुमि 5 दर्जनि सां मां क़ुर शरीफ़ बि पढ़ंदो आयुमि सुभान अल्लाह 5 दर्जा पढ़ी वियुमि सिंधी क़ुर शरीफ़ बि हिते बि मां पढ़ियो उस्ताद अब्दुल हक मौलवीअ वटि साईं वटि पोयां सिपारा हिते कुझु सिपारा ॻोठ होॾे मदरसा बंदि थिया हिते बि मां पंधु करे हिन मदरसे जूं पेट में मूंखे पयल आहे लोला हिन मदरसे में पढ़ियुमि 25 सालनि मां नमाज़ बि हथ ॿधी पढ़ियमि तरावियां बि पढ़ियमि हर ॻाल्हियूं कयुमि रोज़ा बि इन टाइम ते रखियासीं खोलियासीं बिस्मिल्लाह पोइ मुंहिंजे ॻोठ में सैयद हो वाह वाह साईं अब्दुल्ला शाह नालो साईं हाजी जाफ़र शाह साईं खे हावेली ही रासू कान जाइ रहण जी कान त महिमान मोमिन अचनि पंहिंजा के मुरीद पंहिंजो आखेरो हुजे रहंदा आदिला जे उताक में उते जे अचनि तूं मां दर को सैयद सां सीट जी खटनि ते वेही रही सैयद खे नफ़रत हाणे उहो बि मां सां खटनि ते सीट थी विहनि मुंहिंजा मुरीद बि ॾुखिया उलंघे मुंहिंजे वॾनि ॾे आया वॾा फ़क़ीर तव्हांजा घुरियऊं चयो ख़ुदा वास्ते असांखे पंहिंजे भाउ सां जाइ टुकुर आहे मुंहिंजनि खे वॾो प्लाट हो साईं हितां खां वठी थियां असां बैंक कयासीं एॾो प्लाट अञा बि आहे ॾिसजांइ हली कूड़ न आहे सैयद आयो पंवार वठी मुंहिंजे वॾनि चयो त सैयद हाणे तूं आयो आहे सैयद आयल भई त आले रसूल आहे हाणे तोखे जेतिरो प्लाट वणई
तव्हांजा वॾा हिन रंग में हुया छा? हा 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 ॿुधाए थो जी आयो आहीं तूं सैयद थी हाणे जेतिरो प्लाट भाउ सां असां वटि जाइ कान्हे जी भाउ सां ॿिए हंधि वटि चई त मूंखे तव्हां पंहिंजे हथ सां ॾियो जेका ॾियो चई हाणे असां ॾियूं तोखे गिराट वाह तोखे खपे ॿ गिराटियूं हक़ आहे। हे प्लाट थियो हाणे सैयद आहे तंहिं महिल ई सैयद खे असांखे चवानी हुकुम कंहिं ॾाढो कोडर खणी अची अॼु जी होतो कोडर खणी आया असांखे चवनि साईं अॻ में पटो पियो कर्ज़ो चौधारियो टक हणंदा विया टक हणी चइबा गंज गंज चई अञा बि खपे त चई बसि मूंखे खोड़ आहे सैयद बादशाह काथों जो? सैयद बादशाह असली नाड़ी मुल्क जो नाड़ी मुल्क जो नाड़ी मुल्क जो ओॾो पोइ ॾुख खां छॾिया सुख खां ज़मीन आहे मां वियो आहियां ॾिसी आयो नाड़ी साईं मूंखे वठी वियो मां ॾिसी आयुमि पाण जीलानी बुखारी आहे साईं बुखारी साईं बुखारी 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 सही बुखारी सही मां मूंखे वठी विया सही घुमाइण जे लाइ वॾा आहिनि फार्म सां जेके मींहं वसनि भरिजी वञनि तलाव उन्हनि मां पाणी पीअनि ॿार नलका कोन छड़ियूं गऊं ॿकरियूं ॿियो माल न उहे तलाव भरिजनि मींहनि बरसातिनि ताईं आबादियूं थियनि वाज न त अबाब सैयद खे मिली सैयद हिकिड़ो तकीअ में हुयो हिकिड़ो ज़ाहिर थी अची बीठो अलम हयईं साईं सुभान अल्लाह अलम लॻी वियो मथां असांखे चवानी ज़ुलहज जी ईद बि हुजे साईं तबलीग शुरू कराई निमाज़ जुदा कराई वाह वाह पोइ 5 माण्हू हुअसि 8 माण्हू हुअसि जेके बि हुया जेके बि हुया हिन जे कढ मां हाणे हिन में ॿुधाईंदो न आहियां ॿुधी वञ निमाज़ शुरू थी वई असांखे चवानी मथां वरी महरम बि अची वियो साईं ॿई कम शुरू कया हा साईं पवारनि खे अची पवार बि साईं पवारा ताक़त वारा हाजी कमाल वारा रैसर ते वारा सम्झ अदिला खान वारा जुड़े वारा हाजी रहमान वारा हे वरी नओं रंग ॾिठऊं हे नओं रंग ॾिठऊं अबा मुंहिंजनि वॾनि खे घुरायूं उतां खां वॾीअ में अदिला वारी में सभु पवार नंढा वॾा टोटली चयो बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां ॾिनी आहे शाह खे चाहे सैयद न शाह खे ॾिनी अथव जाइ शाह विधो आहे हाणे फेटो अची असांजे ॻोठ में 2 जमायता थियूं कॾहिं उमिरि में न थियूं वरी अलम झंडो हयो अथई वरी मातम शुरू थी वियो आहे त हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां असां बिरादर भाइर हिकु ॻोठ जा हाणे सैयद खां इहो झंडो बि पटरायो मातम बि बंदि करासीं निमाज़ हिकु ई प्लेटफॉर्म ते जीअं पढ़ंदासीं ईअं ई पढ़ूं जे असांजा आयो त ठीकु आहे न त तव्हांखे असां बिरादर खां भाइरी खां कढंदासीं बिरादर खां भाइरी खां कढंदासीं ॾह जमायता करे सैयद खे असां अल्प बि न असां तव्हां बिरादर खे मुटूं अबा हितां कुझु बि न थियो न भॻा सां चङा मांडा पंहिंजे सरदार ॾे रोहड़ीअ लाल महमद ख़ान सरदार अरबाब ख़ान त उते असांजी मनोती थींदी हुया वञी फिराद कयूं चए बाबा ॻाल्हि ॿुधो भाइनि में ॿियो को खामी आहे असां चऊं न असां सरदार आहिनि अलम असां गॾिजी था टपूं हिते बि सैयद आहिनि हिते बि आहिनि मातम तव्हां वटि छड़ा पाण सां 7 ज़ातियूं हिते मातम थींदा आहिनि असां पाण अलम सां उतां था अचूं इनकारी साईं पुलिसनि ताईं हुकूमतनि ताईं अबा होॾां हुननि ॾिना 5 माण्हू साईं सां 4-5 सैयद हेॾां पवारनि खणी 20-25 साईं माण्हू ॾिना 25 पवार अबा चढ़ियो मुख़्तार काटी थी साईं इनकारी हाजी वॾी अबा वठी साईं 5 ई माण्हू अबा हे मां सैयद हे मुंहिंजा माण्हू अबा पवारनि में अची टाकोड़ो पको काॾे भॻो वञे आख़िर पकड़िया अबा सभई लाक़ब मुख़्तार कारी पता त चवंदा जेॾी हुया चई कीअं आया चई सैयद सां जहिड़ो आहे लानत अथव उहो ई तव्हां कूफी वई सैयद सां जहिड़ो उहो ई कूफी आयो अबा अची मुंझुनि सैयद ॾे मेड़ियूं चयमि खटा हितां निकितूं जनाज़ा हितां निकिरंदा मां ख़ैरु न कंदुमि आख़िर अबा पवारनि हथ धोता इतबार ख़ान डॉक्टर जो माण्हू साईं ओॾां भॻा चई शिया मदब जो इहो सैयद खे ठाहींदो तॾहिं इतबार ख़ान तॾहिं नंढा डॉक्टर वारा नंढा सरदार इतबार ख़ान पीर बख्श ख़ान इहे वॾा जतो ई जॾहिं साईं वटि वञी झुकिया त असांजा आज़ीमनी झगड़ा असां चढ़ी आया जॾहिं आया तव्हां त तव्हांजी इज़त आहे
असां उन खां पोइ ठापुरा हाणे पवार चुप हाणे अदा साईं वटि हेॾियूं हदी सां हेॾा क़ुर माना सां तर्जुमे सां तफ़सील मां पढ़ियल में साईं जे वेही खोले काचारियूं हलनि त मां बाथरूम रही वञी ॿुधां बि वरी जॾहिं साईं वरी रखियो वञे त वरी मां खोले पंहिंजे मुंहं सां ॾिसां अदा मूंखे उतां पोइ रंग लॻो त सॼो हक़ु हेॾे आहे क़ुर में क़ुर